प्रांचार में बदतरीन दहशतगर्दी ज़रिए मोमिन के शहीद करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिठारजा में जमा नमाज़ बाद मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि के अॻवान ऐं कारकुननि पारां शिया आलम मौलाना इरशाद हुसैन काशफ़ी असगरिया ऑर्गेनाइज़ेशन के अॻवान ज़वार अमीर हुसैन जाफ़री नौजवान शिया तंज़ीम ग़ुलाम हैदर करार सिठारजा के सदर ज़वार फैज़ अली लुंड काउंसलर समर अब्बास लुंड शिया उलमा काउंसिल सिठारजा के सदर सैयद एहसान अली शाह बख्त हुसैन लुंड ऐं ॿियनि जी अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी सिठारजा खां नेशनल प्रेस क्लब सिठारजा ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि नेशनल प्रेस क्लब सिठारजा आॾो एहतजाज कंदे चयो त परांचार जे अवाम मर्द औरतुनि ऐं ॿारनि जी शहादत वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अलमियो उहो आहे त हेॾे मसइले ते केरु ॻाल्हाइण लाइ ऐं मज़म्मत करण लाइ तयारु न आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिकु महीनो अॻु गुज़रण बावजूदु उतां जा रोड रस्ता बंदि हुया, पर पोइ बि रियासत खां वॾी सियासत ताईं कंहिं अमले कमु नाहे कयो। जॾहिं त ताज़े वाक़े में बि रियासती इदारनि जी मौजूदगी में करबला बर्पा कई वई ऐं मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे बि निशानो बणायो वियो आहे, जेको हल न कयो वियो त सख़्त तरीन एहतजाज कयो वेंदो।